ख़बर असां कराची में शेयर कंदासीं, जिते परफ्यूम चौक ते हथियारबंद दुकान ते चढ़ाई कई आहे। 18 सालनि जो नौजवान क़तल कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, गुलिस्तान जोहर परफ्यूम चौक वटि दुकान ते हथियारबंदनि चढ़ाई कई। 18 वरियनि जो शहरयार मारिजी वियो आहे। शहरनि फोरूअ खे सोघो करे तशदुद जो निशानो बणायो। ज़ख़्मी फोरू इस्पताल निहंदे रस्ते में फौत थी वियो। अव्हांखे अपडेट कयूं पिया। शहरनि फोरूअ खे सोघो करे तशदुद जो निशानो बणायो। ज़ख़्मी फोरू इस्पताल निहंदे रस्ते में ई फौत थी वियो। फोर जो वाक़ियो पेश आयो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। गुलिस्तान जोहर परफ्यूम चौक वटि दुकाननि ते हथियारबंदनि चढ़ाई कई। 18 वरियनि जो शहरयार मारिजी वियो। शहरनि फोरूअ खे सोघो करे तशदुद जो निशानो बणायो, जेको इस्पताल में फौत थी वियो आहे। कराची में ख़बर ॾिए पिया, गुलिस्तान जोहर परफ्यूम चौक वटि दुकान ते हथियारबंदनि चढ़ाई कई। ख़बर असां शेयर कयूं पिया। कराची मां, जिते गुलिस्तान जोहर परफ्यूम चौक वटि दुकान ते हथियारबंदनि चढ़ाई कई। 18 वरियनि जो शहरयार मारिजी वियो आहे।